अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान सां मुआहिदो थी वियो त पाकिस्तान वेंदुसि। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी थी वियो आहे। ईरान तबाह थियल यूरेनियम हवाले कंदो। ईरान सां सुठी ॻाल्हि ॿोल थी रही आहे। अमरीकी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी हिकु भेरो ॿीहर तारीफ़ कंदे वधीक चयो आहे त ॿई ज़बरदस्त माण्हू आहिनि। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त ईरानी अवाम खे अमरीका मथां इत्माद न आहे। आलमी कानूननि ऐं असूलनि तहत ईरानी क़ौम जा हक़ बरक़रार रहण घुरिजनि। ईरानी सदर वधीक चयो आहे त ख़ते जी सिक्योरिटी ख़ते जे मुल्कनि खे यकीनी बणाइण घुरिजे। इस्लामी उम्मत जो इत्तेहाद सहूनी इरादनि खे रोकींदो। ईरानी सदर पारां सालिसी जंग बंदी में पाकिस्तान जी कोशिशुनि जी वाखाण। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान सां मुलाक़ात।